असल में एतिकाफ़ जे मक़ासिद में ॼणा हिकिड़ो अज़ीम मक़सदु आहे लैलतुल क़दर खे हासिल करणु। माण्हू खे खपे त जीअं मग़रिब थिए थी 20 तारीख़ जी शाम जो मग़रिब जी नमाज़ से मस्जिद में पहुची वञे, तॾहिं ऐं मुमकिन आहे त 21 जी तारीख़ लैलतुल क़दर हुजे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 21 जी रात फजर जी नमाज़ पढ़ी करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एतिकाफ़ वारी जाइ ते पहुचंदा, उन में दाख़िल थींदा। एतिकाफ़ जेकॾहिं को शख़्स वेहणु चाहे थो त उहो कॾहिं वेहे, ख़ासि करे जेकर रमज़ान मुबारक जे आख़िरी अशर में वेहे थो त कहिड़ी तारीख़ खां पंहिंजो एतिकाफ़ शुरू करे? असल में एतिकाफ़ जे मक़ासिद में ॼणा हिकिड़ो अज़ीम मक़सदु आहे लैलतुल क़दर खे हासिल करणु। जो लैलतुल क़दर खे ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर, 1000 महीननि खां जेको सो बहितर चयो वियो आहे। त माण्हू खे खपे त जीअं मग़रिब थिए थी 20 तारीख़ जी शाम जो मग़रिब जी नमाज़ से मस्जिद में पहुची वञे, तॾहिं ऐं मुमकिन आहे त 21 जी तारीख़ लैलतुल क़दर हुजे। त बाक़ी उन खां पोइ एतिकाफ़ में इन टाइम वेही वञे, वेहण खां पोइ एतिकाफ़ वारी जेका जाइ आहे, छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में सही बुखारी में किताबुल एतिकाफ़ में इमाम साहिब हिकिड़ो पूरो बाब क़ाइमु कयो आहे, बाबुल अख़बियत फिल मस्जिद। त मस्जिद में खीमा लॻाइण जो बयानु। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एतिकाफ़ जे लाइ ख़ुदि पर्दा लॻाया, खीमा लॻाया। त अल्हम्दुलिल्लाह ताला अॼु बि असांजे मुआशिरे में उहा शइ मौजूदु आहे, जो सम्झो त एतिकाफ़ जे लाइ पर्दा वग़ैरह लॻाया वञनि था। त उन एतिकाफ़ वारी असल जाइ ते जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तालीम आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 21 जी रात फजर जी नमाज़ पढ़ी करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एतिकाफ़ वारी जाइ ते पहुचंदा, उन में दाख़िल थींदा। हदीस किताब सही बुखारी जे अंदरि किताबुल एतिकाफ़ में इमाम साहिब जेको बाब क़ाइमु कयो न अल एतिकाफ़ु फी शव्वाल, उन में हदीस मुबारक मौजूदु आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 21 जी रात फजर जी नमाज़ खां बाद में इन एतिकाफ़ वारी जेका मख़सूस जाइ हूंदी हुई, उन में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको सो दाख़िल थींदा। त सुन्नत तरीक़ो इहो ई आहे त 21 जी शाम खां ई माण्हू मस्जिद खे टाइम ॾे। बाक़ी मख़सूस जेका एतिकाफ़ वारी जाइ आहे, उन में 21 तारीख़ जी फजर नमाज़ पढ़ी उन जाइ खे इख़्तियार करे त इंशाअल्लाह हे समूरियूं अदाऊं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जे मुताबिक़ अल्लाह पाक असां मिड़नी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।